थी दे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो थी दे। हाँ सही मुझो आदर ॾियणो ऐं हिन जूं बंदूकूं खणणु तोखे लॻे थो हिमणा त ही कुझु कंदा? हे वञी को कुत्ता बिला ही साह मारनि ही वठंदा पलाट उहे मुंहां ई मुहांडरा ॿिया जेके दुश्मन ते भौंकार कनि। अरे चयोमि नी त बाथरूम ॾे हलंदुसि, दिमाग़ कमु कोन थो करे छा? वञ फासी वियासीं, हाणे मुंहिंजो वञी इहो कमु रहियो आहे। हाणे वधीक मथो न मूंखे खण बाबा। सोट वारा पंहिंजी जान छॾाए था वञनि चाचो असांजे काटे में। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा यो 2 मिनट भी तो मैं कम बा ॻाल्हि कयो। चाचा मूंखे तुंहिंजी धी राणीअ जो संग घुरिजे। भाॼाई दिल में कोन थो कयां पर इहो थो चाहियां त इन निभागे खे कीअं लगाम ॾियां। अरे अब्बा थोरो अकुल खां कम वठ, वञी ॾे गोहर खे दाह करेसि सिधी ॻाल्हि। उहो पाण हिननि सां पुॼंदो, लगाम ॾींदुसि वात खे। पोइ तूं वेही ॾिस तमाशो। अमीना सां अलाह राज़ी आहे, ॿिए कंहिंजी परवाह ई कान्हे। भाॼाई कोहर वारा पहिरियों ई पंहिंजे दुश्मन में वकोड़ियल आहिनि, उन्हनि खे पंहिंजा मसला ॿुधाए वधीक परेशान करणु नथो चाहियां। भाॼाई अदा फ़क़ीरनि बि कॾहिं कुते जे भौंकण ते ॾुख कयो आहे? ओ अदा तूं हली वञी लॻु कंहिं कमकार सां, असां बि वरी अचूं था पिया कमु छॾाई। अदा अलाह चङाई कंदो, अलाह भलाई कंदो। हा दा सच थो चई, असां मिसकिननि जो अलाह आहे, उहो असांजो मददगार थींदो। अदा तूं हलो, तूं बि पंहिंजे कम सां वञी लॻो, असां बि गाह मुठ काथों पटे सटे घर पहुचूं था। हलो हलो। अब्बा तोखे लाचार कहिड़ो पियो हो जो वञी इन ज़ालिमनि जे मुंहुं पियो आहे? अमा हुननि मासा ज़ुबैदा जो अॻु वरितो, उन्हनि खे कुझु बि न चवां। अमा ज़ुबैदा मुंहिंजी मंग आहे ऐं केरु मुंहिंजी मंग सां छेड़छाड़ करे मां चुप करे वेही रहां। अबो अचे त गॾिजी वञी रेस खे तव्हां ॾेई था अचूं। अदा रईस सां मिलण खां पहिरियां मासात वारनि सां सलाह ज़रूर कजांइ। अब्बा ज़ालिमनि खे को अलाह पुॼंदो, अलाह पुॼंदो, अलाह हुननि जो सफ़ायो कंदो। असांजो आहे सब्र, सब्र जी मार का पवंदनि। अमा ई कर वञी हेठि तेल ते खणी अचो, भाउ खे हणा। जल्दी अच जल्दी। सुठो कयोसि, मां त चवां थो छोरे सां अहिड़ो अचर कयो आहे जीअं अहमद वांगुरु खट फेरो थिए। अदा जॾहिं बशीर ते पादर वसायासीं न, उन महिल उन जूं रड़ियूं त ॿुधियां, असुल दिलि ख़ुशि थी वञे यार। अजायो ग़रीबनि जूं बदुआऊं न खणो, सॼे ॻोठ में तव्हांजे ज़ुल्म जी हाक थी हले। भागुल चवंदा आहिनि त मुड़ुस त फॾो न त छॾे जो छॾो। भाॼाई बशीर खे असां ॾाढो सम्झायोसीं पर सम्झे किथे पियो, छोरे जे मथे में ई हवा भरियल आहे। पोइ जंहिं पादर हयासीं नी तंहिं महिल ख़बर पियसि। पादरनि खां पोइ ॿुधायोमांसि त पीरल पंहिंजीअ ते अचे त पहाड़ बि पुरज़ा करे छॾे। अदा हाणे छॾियो खणी झेड़े जूं ॻाल्हियूं, ॿी का ॻाल्हि कई। हा हिनखे वरी छा थियो, जेको झेड़े में सभिनी जे अॻियां हूंदो आहे, हाणे चवे थो त झेड़े खे छॾियो। अदा वॾा यार खे इश्क लॻो आहे। मुराद पीरल सही थो चवे? हा दा मां राणी सां शादी करणु चाहियां।
मुराद गुलण वारा असांखे संग कॾहिं न ॾींदा। अदा जे करे गुलण वारनि संग ॾिनो न त पोइ मां राणी खे भॼायो पोइ वारो कर। छोरी राज़ी आहे न, हुनखे भॼाए वञ, बाक़ी मुंहुं पाण ॾींदुसि। अदा असुल में राणी मूंखे चाहे कोन थी, वो भॼी हलण लाइ कीअं तयारु थींदो? ओयो अधीअ खे जन न कनि, अधे खे इश्क अंधो कयो। अम्मा मुझे लाइ बि कोई हेॾो प्यारो खणी आ, ऐं जे निंडड़ी अची वञे न त पोइ सेरांदी रखी छॾियां, जमल जाग थी तमल पियसि, न त पंहिंजो गोरी जान जतंदो। हाय हाय डठो पियो आहे, बसि थिड़ंदो थो अचे। तोखे त मुआ न को जग जी न जहान जी आ, रुगो या भंग खपई चाहे खपई आ। ही बचिड़े खे ॾिठो अथई त केॾो कुटियो अथनिसि। थोरा गॾ हलत आई थी जा। बाबा तू होश में नहीं, सुमी रह, हरू भरू गंद न कर। अरे थोरा वॾनि सां ॻाल्हाइण जी का तमीज़ ई कोन सिखियो आहे। अम्मा मुंहिंजे लाइ त को प्यालो रखजां, हाली मां सुम्हां थो, पोइ जमल उथंदुसि न पोइ पीअंदुसि। अम्मा सुभाणे मासात वारनि ॾे वञ, मुंहिंजी ऐं ज़ुबैदा जी शादी जी तारीख़ पकी करे अच। सदको वञे, आउं त चवां थी सुभाणे छो तुंहिंजी शादी अॼु ई थी वञे, घणा ॾींहं अॻु में कराए छॾियां, परीहत वारा मासात बि त मञनि न। जेसीं ताईं असांजी शादी न थींदी इहे कुता भौंकंदा ई रहंदा। अम्मा सुभाणे ज़रूरु वञे, अलाह कंदो मासात राज़ी थी वेंदा। अलाह कंदो अब्बा, ख़ुशी जी ख़बर खणी अथसि, सुभाणे वेंदुसि ऐं ज़रूरु वेंदुसि। वाह ईअं हथ सां छोरे जो खानो ख़राब कर, मूंखे बि झिड़के भंग जो मवाली त तो कयो आहे। मां त चवां थो छोरे जी कराए शादी, चढ़े टिकी ते थे जग जहिड़ो। हाणे त वॾो शादी जो शौक़ु अथसि, पोइ ख़बर पवंदसि ये मायूं न ये मुसीबतूं आहिनि। तूं त हाणे चुप कर, घणी ॼाड़ी न हणंदो कर, मथो ई खाई वियो आहीं, को अहसासु अथई कंहिंजो। अमां ॾिस जेकॾहिं चांहि जो को पाए त हणी सबूत में त पी सुम्ही पवे, लाहे ओन। हा मां खणी थी अचां। अरे छोरा अथो इशारा करे से मूंसां चवां तो मज़ाक न कंदा कयो, मथो चिती तो मां। छाते बाबे के होश मां था कढो? अदो बाबू ऐं चाचू अयूब होश में रहिया किथे? अरे छोरा मुंहिंजो नालो न खण मुंहिंजो नालो। अदा ॾिसेसि। अरे छोरा एड़ो पुछड़ो कयां जो यादि रखे। बाबा अदो सोडल सईद चए तो ही चाचे घर के दोज़ख बणाए छॾियो आहे। बाबा तोखे त आहे सॼो ॾींहुं झेड़ो करणो, केॾी महिल हुन सां झेड़ो करणो, केॾी महिल हुन सां, ॿियो तोखे कहिड़ो कमु आहे? बस कयो हाणे बस कयो, चाचे के होश मां कढी आया हो, वरी हाणे बाबे के चरियो कंदो छा? अड़े सुकून सां रहण छो था ॾियो?
कंहिंखे तो ॾिसी अदा? पठाणी खे। पठाणी खे भले ॾिस, पर राणी जी तरफ़ अख बि न फेरजांइ। अदा मां को वयल न आहियां, मूंखे ख़बर आहे त राणी तुंहिंजो प्यार आहे। राणी सिर्फ़ मुंहिंजो प्यार न, पर तमामु जल्द तव्हांजी भाॼाई बणजण वारी आहे। भलाई आगिल कान कॾहिं खां हातिम ताई वारियूं ज़िम्मेवारियूं संभालियूं आहिनि तव्हां? शायदि तव्हांजा होश ख़तम थी चुका आहिनि हयात ख़ान, ऐं हाणे तव्हां पंहिंजे वस में न आहियो रहिया। गोर हिन ॻाल्हि खे छॾियो त के कम जूं ॻाल्हियूं कयूं ऐं ॿियनि खे बि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियूं। सभिनी खे ॻाल्हाइण जो वारो ॾींदुसि, पर मूंखे हिकिड़े सवाल जो जवाबु खपे। ही ॾाढनि जो थी ॾे इन्हनि निभागनि मां त अड़जी वई आहियां। जाॾे वञ ताॾे अॻु वठियो बीठा आहिनि। जेसी ताईं असांजो घर खां ॿाहिरि निकिरणु बंदि न कराईंदा न, तेसि ताईं पीछो कोन छॾींदा। मां बि राणी आहियां राणी। इन्हनि निभागनि जे करे पंहिंजो पाण खे घर में बंदि कान कंदसि। ठहियो ठहियो, हाणे थाम दो त हलूं। बाटली न खणी आई आहे न, तुंहिंजो कमु हुयो खणण। सदाई विसारे छॾींदी। या बाटली खणा? हाणे धो वेई ईअं ई मल मां कोन अची अची गेड़ नलको। आकिल खान, तव्हां मुंहिंजे ॻोठ जे मसइलनि जे विच में टंग न आयो, इहो तव्हांजे लाइ बहितर रहंदो। मूं टंग न आहे अड़ाई, तव्हांजे ॻोठ वारा पाण मूं वटि हली था अचनि। हाणे तूं ॿुधाए त छा मां मिसकीननि जी मदद न कयां? कहिड़ा कहिड़ा मोतबर माण्हू तव्हां वटि अचनि था इहा मूंखे बि ख़बर आहे। हिकु फॾाई माण्हू जे करे तव्हां हयात खान सां था फिटायो। मां त तव्हां सां कोन थो फिटायां, पर जे अयूब जे सिर जे मथां मूं हथु रखियो त कहिड़ो ॾोह थी पियो? तव्हां छा था सम्झो त अयूब जे सिर मथां हथु रखी तव्हां मुंहिंजा वोट कढी वेंदो? मूं त इहा ॻाल्हि ई न आहे कई। अजायो तव्हांखे वहम थी पियो आहे त को मां तव्हांजे वोटनि जे चकर में आहियां। मां त ग़रीबनि जे भलाईअ जो सोचां पियो। भलाई आगिल खान कॾहिं खां हातिम ताई वारियूं ज़िम्मेवारियूं संभालियूं आहिनि तव्हां? शायदि तव्हांजा होश ख़तम थी चुका आहिनि हयात खान, ऐं हाणे तव्हां पंहिंजे वस में न आहियो रहिया। तव्हांखे हिकु सुठी सलाह ॾींदुसि त कंहिं सुठे डॉक्टर खां वञी पंहिंजे वहम जो इलाजु करायो। आकिल खान, पंहिंजी हैसियत ऐं औकात में रही ॻाल्हि कर। बरपिया छा तव्हांखे हथाया आहिनि? तव्हां सरदारी जा ख्वाब ॾिसणु शुरू कया आहिनि? हिन तरह जो मां चङो आहियां। मां चङा आहियो त पोइ चङनि वारा कम कयो हयात खान, न त इहा चङ मुड़सियारी जेका पग अथव न तव्हांजे मथे तो हली वेंदी। ॼण तव्हां पग पंहिंजे मथे ते रखी ई न हुई। अदा तव्हांखे फैसले में वञणो घुरिबो हो, वञूं हा न? भाॼाई असां ग़रीबनि जो फैसले में कहिड़ो कमु? वदा फैसला ग़रीबनि अमीरनि जा न थींदा आहिनि। इहो उथणो वेहणो ऐं भत बिरादरी हूंदो आहे, ॿियो न। त लॼऊं कुॼऊं गोहर जे करे त तव्हांखे वञणो हुयो न। असां ताईं वधियल घर जा भाती, असां मां न कंहिंखे उस न कंहिंखे छांव। न बाबा, तूं वधियल छो आहीं? तूं त लखनि में हिकु आहीं बाबा। चाचा, कांव खे बि पंहिंजा बच्चा मिठा हूंदा आहिनि। मां इहो छा चई?
बाबा इहो चयमि त असां ग़रीबनि ते त कंहिंजी अख ई न ॿुॾंदी आहे, बाक़ी असां हिक ॿिए खे ई मिठा लॻंदा आहियूं। सची आई अम्मा, इन्हीअ करे त पंहिंजो घर वठी वेठा। अदा बस दुआ कर रुगो हिननि न्याणियुनि जो ॿार लही। छा कजे जेकॾहिं गोहर खे सुञाण जी अखि हुजे पंहिंजे भाउ जे लाइ संग वठे त असांजो ॿार बि लही पए। सोडल लाइ त माई हाजुल जे धीअ नसीबा जो रिश्तो थियल आहे न, बाक़ी आहे कासिम ऐं अयूब जो पुटु कंडू। अदा जे कॾहिं पाण में सलाह कयो त अयूब सां मिटी माइटी कयूं। चाचा असांखे चाचे अयूब तां पंहिंजी गिची नाहे पटराइणी। अयूब वेचारे जो छा रहियो आहे, हाणे बाक़ी वञी हयातीअ जा 4 सिज रहिया अथसि। इन्हे अखे बूटी त छोकिरा आहिनि से वरी अलाह कंदो त तगी पवंदा। हूअं बि छोकिरा इन फसादनि में आहिनि ई कोन। बाबा माठ करे वियो रही सची आहे त कार्रवाई शुरू कयो। अॼु तव्हां ॻोठ वारनि खे गॾियल ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी त आइंदा बि तव्हांखे गॾे हलायां। वियो वियो। पर मूंखे ॾुख थींदो आहे त असांजे ॻोठ जा कुझु माण्हू आकिल खान जा जूता वञी साफ़ कंदा आहिनि। हयात खान तनकीद साड़ हसद जी पहिरीं निशानी आहे। हयात खान जिथे तो ॻाल्हायो न वो मां सब समझा थो। अयूब वाड़ी काप हाँ मां अयूब वाड़ी काप। तो ग़लति तो समझी अयूब। जेकॾहिं मूं वटि साड़ ऐं हसद हुजे हा न त तव्हां सभिनी खे हिते गॾिया न हा। हयात खान हीअ गॾजाणी न मज़ाक आहे, हिकिड़ी मज़ाक। छा जी मज़ाक? जंहिं गॾजाणीअ में को मक़सद ई न निकिरे उहा गॾजाणी न, पर हिकिड़ी मज़ाक आहे, मज़ाक। सच न सही कूड़ी सही, पर जे तंज़ीम ठही वञे त हिन में ॻोठ वारनि जो भलो थींदो। रेस वॾा कूड़ जे बुनियाद ते भलाईअ जो थंभो कॾहिं बि बीह न आहे सघंदो। गोर हिन ॻाल्हि खे छॾियो त के कम जूं ॻाल्हियूं कयूं ऐं ॿियनि खे बि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियूं। सभिनी खे ॻाल्हाइण जो वारो ॾींदुसि, पर मूंखे हिकिड़े सवाल जो जवाबु खपे। ॻाल्हि कर। पंहिंजे कारोबार खे तरक़ी ॾियण जे लाइ जेतिरी तव्हीं दिलचस्पी रखंदा हो ऐं वरी इलेक्शन वारनि ॾींहंनि में उन खां बि वधीक कोशिशि कंदा हो, बाक़ी हे वीचारनि ॾींहंनि में न ॻोठ यादि ईंदो आहे तव्हांखे न ॻोठ वारा। छो गोर हिनखे माठ कराईंदे? जॾहिं तोखे असांजो ॻाल्हाइण ई नथो वणे त पोइ असांजे विहण जो हिते कहिड़ो कमु? गोर तो हलूं। मां तव्हां सां आहियां, उते त हलूं। हलो मूंसां। कादन तव्हांखे कंहिं चयो त अहमद जूं टंगूं वञो? असल में टंगूं तव्हांखे अयूब जी वञणियूं हुयूं। अयूब खे ख़बर पए हा त हयात खान उहो हाथी आहे जेको लत ई हिकु हणंदो आहे। हमरा पूरो पोइ देरि कहिड़ी लॻंदी रहेस? चई त अधे वारनि खे चवान वञण से टंगू। इन निभागे सां अहिड़ो था शर कयो जो घर खां ॿाहिरि निकिरण जी जुरत न करे। जेकॾहिं इहो अयूब तव्हांजे पेरनि ते किरी जान न छॾाए न त मुंहिंजो नालो कादन न आहे। ख़बर पइजी वेंदी आहे अयूब खे त कादन जो कर दुश्मन जी ज़िंदगी सर। रेस चाचे खे सम्झाइण जी मूं पूरी कोशिश कई आहे। रेस वॾो आहे, असां हुनखे अदब सां ई सम्झाए सघूं था, ॿियो त असां कुझु बि नथा करे सघूं। और अयूब खे होश में आणणु तुंहिंजो कमु आहे।
रेस मां पंहिंजे तरफ़ां पूरी पूरी कोशिश कंदुसि, पर हक़ीक़त इहा आहे त चाचो मुंहिंजे सम्झाइण खां गरो आहे। तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे, तूं पाण संभाले वे